बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जैकब न्यूज़ जी रमज़ान ख़ुसूसी नशरियात में हाज़िर आहियूं। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्रामनि में रोज़े जी हिकिड़ी तारीख़, रोज़े जी मुतालिक़ हिकिड़ी तफ़सील सां सम्झाणी असां पेश कईसीं तव्हांजे आॾो। असांजी कोशिशि इहा आहे त रमज़ान जे रोज़नि खे असां चङी तरह सम्झण जी कोशिशि कयूं। जॾहिं रोज़ो सम्झ में ईंदो तॾहिं उन ते अमल करण में वधीक आसानी थींदी। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में साईं ग़ुलाम रसूल सुमरे सां गॾु आहियूं। साईं तव्हां खां अॼु असां इहो पुछणु चाहींदासीं त रोज़ो हर माण्हूअ जे मथां फ़र्ज़ु आहे, मर्द हुजे चाहे औरत हुजे, पर जॾहिं इंसान खे का मजबूरी आहे, का बीमारी आहे, कंहिं तकलीफ़ में माण्हू हूंदो आहे त पोइ रोज़े जो उन वक़्तु कहिड़ो हुकुम आहे? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुम सियाम। पहिरियां मां तव्हांजे लफ़्ज़नि जी थोरी वज़ाहत कयां। हर माण्हू मर्द या औरत ते न बल्कि मोमिन ते जेको कलमो पढ़े थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे थो पियो। मक़सदु इहो ई हो त हर मुस्लमान मर्द ऐं औरत, मुस्लमान मर्द, छो त वाज़े पैगाम ॾिजे प्रोग्राम हले थो पियो त सम्झाइजे त बहितर आहे। ऐं ॿियो, जेकॾहिं मरीज़ आहे, वइन कुंतुम मर्दा औ अला सफ़रिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, जेकॾहिं तव्हां मरीज़ आहियो या मुसाफ़िर आहियो, पोइ अल्लाह ताला जो वाज़े हुकुम आहे तव्हां ॿिया ॾींहं वले तुकमिलुल इद्दत वले तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, तव्हां उहे ॾींहं पूरा कयो ऐं अल्लाह जी वॾाई पिया बयानु कंदा रहो। यानी रोज़े रखण जो मक़सदु हिकु अहिड़ो मरीज़ आहे जंहिंमां छुटकारो मिली थो वञे पियो। जीअं मिसाल तौर ते मथे जो सूरु थियो, पेट में सूरु पइजी वियो, वक़्ती बीमारी, ॾींहुं 2-3 वरी सिहतमंद थियो, हाणे उहो रमज़ान शरीफ़ जा बक़ाया जेके बि हुन जा रोज़ा गुज़री विया, क़ज़ा थी विया, अदा करे न सघियो, उहे ॿिए महीने में हली करे रखे। यानी जीअं शवाल जो चंड बीहे, ईद वारो ॾींहुं छॾे करे हे रोज़ा रखणु शुरू करे ॾे। अच्छा, हाणे हिकिड़ो माना सुवाल इहो आहे त मुसाफ़िर जेकॾहिं सफ़र में आहे त उनखे रोज़नि न रखण जी हिकिड़ी रिआयत आहे, पर इहे वाक़ियात या जॾहिं माना पुराणे दौर में त सफ़र करणु ॾाढा मुश्किल हूंदा हुया। अॼु त जदीद दौरु आहे, ट्रांसपोर्ट अहिड़ी थी वई आहे, पंहिंजियूं गाॾियूं, हवाई जहाज़, हज़ारें किलोमीटर ताईं माण्हू सफ़र करे थो, पर का तकलीफ़ कोन्हे। छा हाणे इन सूरत में बि उहा ई साॻी जेका त असांखां रिआयत आहे, या जेकॾहिं आरामदाह सफ़र आहे त पोइ उनजो रिआयत अल्लाह ताला असांखे अता करे छॾी आहे। अच्छा, ऐं अल्लाह ताला हिकु ॿियो बि हुकुम कयो आहे, फमन ततव्वअ ख़ैरन फहुव ख़ैरुल लहू। जेकॾहिं तव्हां पंहिंजो इन मर्ज़ जी हालत में या सफ़र जी हालत में तव्हां रखणु चाहियो था पिया, तव्हांखे सुठो लॻे थो पियो, पोइ इहो तव्हांजे लाइ भलो आहे। इहा लाइ तरफ़ों वरी इहा इजाज़त बि मिली आहे न त हिन तव्हां पाण में सलाहियत तव्हांखे सफ़र में असल छो थी या असांखे रिलैक्स मिले या मर्ज़ में असांखे छो थी मिले त मतां तव्हां हलाक न थी वञो। सही, पर हाणे हिकिड़ो माण्हू खे बहानो हूंदो आहे त यार असां सफ़र था कयूं, हिन जे करे असांखे रोज़ उहो बहानो, उनजी रीज़न आहे, सबबु आहे तकलीफ़। जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सफ़र ते वञनि पिया ऐं उहो सफ़र ग़ज़वात जो हुयो, जंग जो हुयो, ऐं रोज़ा बि उन में अची विया हुया। ग़ज़वे बदर बि त रोज़नि में हुई, सफ़र वारी हालत बि हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त रोज़ो कंहिंखे बि नाहे रखिणो, कंडीशन अहिड़ी हुई। सही। पोइ कुझु जेके आहिनि सहाबा उन्हनि रोज़ा रखिया, रोज़ा रखियनि जो साईं त बक़ाया जेके साहबा हुआ उन्हनि खे एॾी तकलीफ़ अची वई जो हुननि रोज़ाइतनि खे बि खणनि पिया, उन्हनि जो सामान बि खणनि पिया। सही, पाण करे मना बि फरमाई जॾहिं तव्हांखे चई अलाह इजाज़त ॾिनी आहे, तव्हां उनजो फ़ाइदो वठो न। सही, तव्हांखे मां झलियमि बि सही, तव्हांखे छा थी वियो? हाणे इहा सुठी तव्हांजी हालत लॻी पई आहे, खाइण पीअण खां हलाक लॻा पिया हो, न पाण खे था खणो, न पंहिंजे वज़न खे था खणी सघो, अञा ॿिया माण्हू तव्हांजे करे परेशान लॻा पिया आहिनि। त इहा आहे इजाज़त। जेकॾहिं असांखे सफ़र सुठो लॻे थो पियो या मर्ज़ अहिड़ो आहे जंहिंमें असां पाण में एतिरो कॉन्फिडेंस सम्झी सघूं था पिया त असांखे कुझु बि न थींदो, त पोइ भली रोज़ो रखी सघे थो पियो। अच्छा मुल्सान, हिकिड़ी वॾी हिकिड़ी आम ॻाल्हि तव्हां खां पुछणु था चाहियूं त ख़ासि तौर ते असां वटि जीअं शुगर जा मरीज़ आहिनि। हाणे शुगर जो मरीज़ अहिड़ो आहे जेको अगरि रोज़ो नथो रखी सघे, जेको रमज़ान में त रोज़ो नथो रखी सघे, पर जीअं तव्हां पहिरियां ॿुधायूं त कुझु रिआयतूं आहिनि,
हिकिड़नि माण्हुनि खे रिआयतूं आहिनि त जेके मुसाफ़िर आहिनि या जेके आर्ज़ी कंहिं बीमारी जा मरीज़ आहिनि त जॾहिं ठीकु थियनि या सफ़र वारा सफ़र खां वापसि अचनि त उहे बक़ाया उनजो जेको आहे रखी सघनि था रोज़ा। हाणे हिकिड़ो अहिड़ो मर्ज़ु आहे शुगर जो, ख़ासि तौर ते असां वटि आम थी वियो आहे। हाणे शुगर जा मरीज़ न हिन कंडीशन में था रखी सघनि, न बक़ाया ॾींहंनि में था रखी सघनि, उन लाइ शरीयत जो कहिड़ो हुकुम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, व अलल लज़ीन युतीक़ूनहु फ़िद्यतुन ताअमु मिस्कीन। हाणे अल्लाह ताला इन जे लाइ वरी पैगाम ॾिनो असांखे सूरह बकरा में, रोज़नि सां गॾु ई आहे। हाणे जिन खे ताक़त न आहे, अहिड़ा मरीज़ आहिनि, शेख फ़ानी यानी जेके हिकिड़ो उमिरि रसीदा इंसान आहे, या हिकिड़े खे पाणीअ जी ज़रूरत थींदी रहंदी आहे, जंहिंखे बुकिन जो मसइलो थिए थो पियो, या इन खां अलावा शुगर जो मरीज़ थियो, या कंहिं अहिड़ी मोलिक मर्ज़ में वरितल आहे, हाणे उहो न हिन उमिरि में रखी सघे थो, न बक़ाया ॾींहंनि में रखी सघे थो, न रमज़ान में, न रमज़ान खां अलावा, उन जे लाइ इहो हुकुम आहे त उहो ताम जो फिदियो कढे। जेको रोज़े जो फिदियो आहे उहो कंहिं ग़रीब खे ॾियणो आहे। फिदियो कीअं आहे उहो थोरो? फिदियो जीअं हिकु असां सदक़े फ़ितिर कढंदा आहियूं। सदक़े फ़ितिर मिसाल हिकिड़ो वठूं था पिया, 100 रुपयो थिए थो पियो, त हाणे ताम जेको मिसकीन जो आहे रोज़े जे एवज़ उहो खाईंदो आहे 2 वेला। रोज़े में बि 2 वेला हूंदा आहिनि, हाणे सहरी ऐं इफ़्तारी, उहा कंहिं रोज़ाइत खे तव्हां हुनजे बदिले ॾियो, या को जेको ग़रीब हुजे रोज़ाइत मिसकीन हुजे, ईअं न हिकिड़े शाहूकार खे तव्हां वञी उहे ॾियो, या पंहिंजी पसंदि नापसंदि ज़ाहिर थिए, पंहिंजी पसंदि या नापसंदि भली उहा हुजे, जेकॾहिं ग़ुरबत आहे त उहा बि बहितर आहे। हाणे उहो फिदियो ताम जो छा थी वियो? हाणे हिकु फ़क़ीहनि वटि यानी 100 रुपयो थिए थो पियो, त उहे चवंदा हिकिड़े ते हिकिड़ो ई ताम मिलेसि उनखे, ऐं ॿियनि फ़क़ीहनि चयो आहे त जॾहिं हिकु ताम हिकु ॾींहं ते काफ़ी नथो थी सघे, 2 ताम सुबुह या शाम, 2 वक़्त इफ़्तारी सहरी बि 2 वक़्त थियनि था पिया, तंहिंजे करे यानी 200 रुपया फ़ी रोज़े जे हिसाब सां। मिसाल तौर ते सदक़े फ़ितिर जेकॾहिं 100 रुपयो थिए थो, त हिते असांखे उन जा 200 रुपया हिकु रोज़े जा 30 रोज़ा आहिनि। हाणे उनजो तक़रीबन वञी 6,000 ते बीहंदो हिसाब। इहो रक़म जो बंदोबस्तु करणु बहितर आहे, या उन माण्हू खे माना पंहिंजे हथनि सां सहरी बि रखाए ऐं इफ़्तारी बि कराए? साईं, हाणे इहा तमामु मुश्किल ॻाल्हि आहे, सहरी ऐं इफ़्तारी रखाइणु। रक़म जेकॾहिं उनजे हवाले करे छॾिबी, पोइ उहा उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे त उन रक़म मां कहिड़ो बि फ़ाइदो वठे। उनखे असां जेकॾहिं सहरी इफ़्तारी जो बंदोबस्तु करे ॾियूं रमज़ान महीने में, पर हुनखे बुख जेका आहे 2 महीननि में लॻंदी आहे, हिन महीने में उनजी ज़रूरत काथऊं न काथऊं पूरी थी वञे, पर रोज़े जो असां उनजो माना रोज़े जो फिदियो आहे, रोज़े जो फिदियो असांखे ॾियणो आहे, उहो उनजी मर्ज़ी आहे, जहिड़ी बि कंडीशन में उहो इस्तेमालु करे असांखे ॾियणो आहे बसि। असांजे लाइ बहितर इहो आहे, पैसे जी सूरत में जेकॾहिं असां ॾींदासीं त उहो रोज़े खां खाइण पीअण खां अलावा जेकॾहिं उनखे ॿियूं ज़रूरतूं उहे बि उनजूं पूरी थी वेंदियूं मिसकीन जूं। अच्छा, हिकिड़ो ॿियो सुवालु त असां वटि हिकिड़ो आम तौर ते इहो आहे त असां पंहिंजे नंढे ॿारनि खे कुझु थोरो 7-8 साल जा थींदा आहिनि रोज़ो रखाईंदा आहियूं। हाणे इहा का मख़सूस उमिरि जेका आहे का इस्लाम में ॿुधायल आहे त हिन उमिरि खां पोइ रोज़ो रखाइणु घुरिजे लाज़मी, या जेकॾहिं मिसाल थोरो ईअं बि थींदो आहे त नंढे ॿार खे रोज़ो रखायो, काफ़ी टाइम खां पोइ ॿारु रोज़ो खोलण ते मजबूर थी वेंदो आहे, ज़िद कंदो आहे, पोइ अहिड़ा क़िस्म जा वाक़िया पेश ईंदा आहिनि? इहो हाणे असल में जेको रोज़े जी जेका फ़र्ज़ियत आहे उहा आकिल बालिग़ मुस्लमान ते आहे। आकिल मां मुराद को चरियो न हुजे, मेंटल न हुजे, उन्हीअ ते न आहे, बालिग़ नाबालिग़ ते न आहे, मुस्लिम त काफ़र ते न आहे। हाणे हे जेको असां नंढनि ॿारनि खे रोज़ा रखाईंदा आहियूं, या उहे पंहिंजी शौक़ सां रखंदा आहिनि, हे उनजी हिकिड़ी तरबियत हूंदी आहे। हे वालिदैन उनजी तरबियत कंदा आहिनि पंहिंजी यानी रूहानी रस्ते जे हलाइण जे लाइ, त बाबा अॻे पोइ जॾहिं तव्हां बालिग़ थींदव, हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो तजुर्बो थियलु हुजे त पंहिंजी इबादतुनि सां लॻा कीअं कबो आहे, हे हुनजी तरबियत। जेकॾहिं हिकिड़ो फ़र्ज़ु कयो, ॿार आहे ज़िद करे रोज़ो रखे बि सही, हाणे उनखे बुख लॻी पई, उञ लॻी पई, पोइ एतिराम रमज़ान जे करे, रोज़े जे एतिराम जे करे उनखे बंदि कमरे में खाराए पीआरे माण्हू सघे थो पियो। मतिलबु हिकिड़ो ॿारु चए थो मूंखे रोज़ो आहे, 2-4 कलाक गुज़रण खां बाद में उहो का बि शइ भुल में या ॼाणी ज़िद करे खाई थो वे,
त इहो वालदेन जे मथां को गुनाह त कोन्हे? वालदेन ते कोई बि गुनाह न थींदो, छो त उन ते रोज़ो उहो फ़र्ज़ु ई न आहे न। सही। हे उनजी असां तरबियत कयूं था पिया। जीअं नंढे ॿार खे असां निमाज़ सेखारींदा आहियूं या सूरत फ़ातिह सेखारींदा आहियूं या अतहियात दुआ, हे उनजी असां तरबियत कंदा आहियूं। इहे हली अॻिते उनखे जॾहिं वॾो थींदो उनखे कमु ईंदियूं। ॿियो हिकिड़ो सुवालु साहिबु, त औरतुनि खे बि जेको आहे त जहिड़ो मर्दनि जे मथां फ़र्ज़ु आहे तहिड़ो औरतुनि जे मथां फ़र्ज़ु आहे, पर औरतुनि खे जॾहिं के मजबूरी हुजनि, के मख़सूस अयाम हूंदा आहिनि, त उन दौरान जेको रोज़ो नथियूं रखी सघनि त पोइ उहो उन रोज़े जी बि बाद में कज़ा जेका रखणी पवंदी। हाणे जेकॾहिं औरतूं मख़सूस अयाम अची थो वञे रोज़े जी हालत में, हूअं त रोज़े जी जेका आहे भञण जी कज़ा बि आहे, कफ़ारो बि आहे। हाणे मख़सूस अयाम हुननि खे अची विया, रोज़ो रखियो, फ़र्ज़ु कयो, टिपारी जे टाइम ते या मग़रिब रोज़े खुलण खां अॻु में ई हुनजा मख़सूस अयाम जा ॾींहं शुरू थी विया। हाणे इहो रोज़ो भॼी पियो। अच्छा, इन जी सिर्फ़ु कज़ा थींदी, उनजो कफ़ारो कोई बि न आहे। या हाणे जेकॾहिं खाए पीए उनखे इजाज़त बि हूंदी, पर एतिराम ख़ातिर उहा मग़रिब जे टाइम ते ई इफ़्तारी वक़्तु ई उहो पंहिंजो रोज़ो बरक़रार रखंदी अचे, रोज़ो उनजो कोन थींदो इहो। हाणे जेतिरा ॾींहं हलिया उहे त उन तो माफ़ु न आहिनि, निमाज़ूं इन दौरान माफ़ु हूंदियूं आहिनि, बाक़ी रोज़ो न। छाजे करे रोज़े जो महीनो ई हिकिड़ो ख़ासि आहे। मतिलबु जेकॾहिं उहे निमाज़ूं तव्हांजूं ज़ाया थियनि थियूं त उहे उनजो ख़ैरु आहे, मतिलबु उहे उनजी कज़ा न आहे पढ़णी। बाक़ी जेकॾहिं रोज़े वारा ॾींहं जेके जेतिरा ॾींहं रोज़ा तव्हांजा उन दौरान थियनि था तव्हांखे उनजो माना रोज़ो कज़ा रोज़ो रखिणो पवंदो। बहरहाल वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में रोज़े मुतालिक़ जेके चंद सवालात हुया असांजे तव्हां जहिड़े नाज़रीन जा, जिन असांजा प्रोग्राम पए ॾिठा, असांखां सवाल पुछिया पए त असांखे इन्हनि सवालनि जा जवाब खपनि, सो असां साईंजनि खां सवाल पुछी करे अव्हां ताईं पहुचाए रहनुमाई करण जी कोशिशि कई आहे। ईंदड़ प्रोग्रामनि में असां मुख़्तलिफ़ मसइलनि ते अव्हां जे पुछियल सवालनि जा जवाब बि ॾींदासीं ऐं वक़्तायती रोज़े मुतालिक़ जेके मसइला आहिनि उन्हनि ते बि डिस्कस कंदासीं। हिन वक़्तु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ प्रोग्राम ताईं अल्लाह हाफ़िज़।